ओम शांति। अॼु जी मिले तारीख़ है 15/2/2025। मिठा मिठा बाप दादा चवंदा मीठे मीठे ॿार बाप तव्हांखे दैवी धर्म श्रेष्ठ कर्म सिखलाईंदा आहिनि। इन करे तव्हां सां कोई बि आसुरी कर्म न थियणो खपे। बुद्धि ॾाढी शुद्ध खपे। प्रश्न आहे, देह अभिमान में अचण सां पहिरियों पाप कहिड़ो थींदो आहे? उत्तर आहे, अगरि देह अभिमान आहे त बाप जी यादि जे बजाए देहदारियुनि जी यादि ईंदी, कुदृष्टि वेंदी, ख़राबु ख़्यालात ईंदा। उहा ॾाढो वॾो पाप आहे। सम्झणो खपे माया वार थी करे। फौरन सावधान थी वञणो खपे। अहिड़े समय ते फौरन सावधान थी वञणो खपे। ओम शांति। रूहानी बाप रूहानी ॿारनि खे सम्झाइनि था। रूहानी बाप आया किथां? रूहानी दुनिया खां, जंहिंखे निर्वाण धाम अथवा शांति धाम बि चइबो आहे। इहे त गीता जी ॻाल्हि आहे। तव्हां खां पुछंदा आहिनि, इहे ज्ञान किथां आयो? चओ, इहे त उहो ई गीता ज्ञान आहे। गीता जो पाठ हले थो हाणे बाप असांखे पढ़ाइनि था। भॻवान वाच्य आहे न। भॻवान त हिकु ई आहे। उहो आहे शांति जो सागर। रहंदा बि आहिनि शांति धाम, जिते असां बि रहंदा आहियूं। बाप सम्झाईंदा आहिनि कि हीअ पतित दुनिया आहे। पाप आत्माउनि जी तमोप्रधान दुनिया। त बाबा चवनि था, बाबा असांखे सम्झाईंदा आहिनि कि हीअ पतित दुनिया आहे, पाप आत्माउनि जी तमोप्रधान दुनिया। तव्हां बि ॼाणंदा आहियो बराबरि असां आत्माऊं हिन समय तमोप्रधान आहियूं। 84 जो चक्कर खाई करे सतो प्रधान खां तमो प्रधान में आया आहियूं। इहो पुराणी अथवा कलयुगी दुनिया आहे। इहे नाम हाणे हिन समय जो आहे। पुराणी दुनिया खां पोइ थींदी नई दुनिया। भारतवासी इहे बि ॼाणंदा आहिनि कि महाभारत लड़ाई बि तॾहिं लॻी जॾहिं दुनिया बदिलणी हुई। तॾहिं ई बाप अची करे राजयोग सिखलायो हुई। सिर्फ़ु भूल छा कई आहे? हिकु त कल्प जी आयु भुलिजी विया आहिनि। गीता जे भॻवान खे बि भुलिजी विया आहिनि। श्री कृष्ण खे त गॉड फादर चई न सघंदा आहियूं न। आत्मा चईंदी आहे गॉड फादर, त उहो निराकार थी वियो न। निराकार बाप आत्माउनि खे चईंदा आहिनि कि मूंखे यादि करो, मां ई पतित पावन आहियां। मूंखे भुलिजंदा बि, मूंखे सॾु बि कंदा आहियो, हे पतित पावन। श्री कृष्ण त देहधारी आहे। मूंखे त कोई शरीर न आहे न। मां निराकार आहियां, मनुष्यनि जो बाप न आहियां, आत्माउनि जो बाप आहियां। इहे त पको करे वठिणो खपे। घड़ी घड़ी असां आत्माऊं हिन बाप सां वरसो वठंदा आहियूं। हाणे 84 जन्म पूरा थिया। बाबा आया आहिनि। बाबा ई चईंदा रहो। बाबा खे ॾाढो यादि करिणो आहे। सॼो कल्प जिस्मानी बाप खे यादि कयो। हाणे बाप आया आहिनि ऐं मनुष्य सृष्टि सां सभी आत्माउनि खे वापसि वठी वञण लाइ। शिव जी रावण राज्य में मनुष्य जी दुर्गति थी वई आहे न। हिन करे हाणे बाप खे यादि करिणो आहे। इहे बि मनुष्य कोई सम्झंदा न आहिनि कि हाणे रावण राज्य आहे। रावण जो अर्थ ई न सम्झंदा आहिनि। बसि हिकु रस्म थी वई आहे दशहरो मल्हाइण जी। तव्हां कोई अर्थ थोरी सम्झंदा हुयो। हाणे सम्झ मिली आहे, ॿियनि खे सम्झ ॾियणी आहे। अगरि ॿियनि खे बि सम्झाए न सघंदा त गोया ख़ुदि ई न सम्झिया आहियो। बाप में सृष्टि चक्र जो ज्ञान आहे। असां हुननि जा ॿार आहियूं त ॿारनि में बि नॉलेज रहणी खपे न। तव्हांजी आहे हीअ गीता पाठशाला। उद्देश्य छा आहे? इहे लक्ष्मी नारायण ठहिणु। इहे राजयोग आहे न। नर सां नारायण, नारी सां लक्ष्मी ठहिण जी नॉलेज हिते बाबा असांखे ॾींदा आहिनि। उहे माण्हू कथायूं वेही ॿुधाईंदा आहिनि। हिते त असां पढ़ंदा आहियूं। असांखे बाप राजयोग सेखारींदा आहिनि। इहे सेखारींदा ई आहिनि कल्प जे संगम युग ते। बाबा चईंदा आहिनि, मां पुराणी दुनिया खे बदिली नई दुनिया ठाहिणु आयो आहियां। नई दुनिया में इन्हनि जो राज्य हुयो, पुराणी में न आहे।
पोइ ज़रूरु थियणो आहे। चक्र खे चक्र त ॼाणे वरितो न, मुख्य धर्म आहिनि ही 4। हाणे डीटिज़म त आहे न, दैवी धर्म भ्रष्ट दैवी कर्म भ्रष्ट थी विया आहिनि। दैवी धर्म भ्रष्ट दैवी कर्म भ्रष्ट थी विया आहिनि। हाणे पोइ तव्हांखे दैवी धर्म श्रेष्ठ ऐं कर्म श्रेष्ठ सिखलाइनि था। धर्म ऐं कर्म भ्रष्ट सां धर्म ऐं कर्म श्रेष्ठ सिखलाइनि था। त पंहिंजे ते ध्यानु रखिणो खपे। असां सां कोई आसुरी कर्म त न थींदो आहे न, माया जे कारण कोई ख़राबु ख़्यालात त बुद्धि में न ईंदा आहिनि न, कुदृष्टि त न वेंदी आहे न। ॾिसूं इन जी कुदृष्टि वेंदी आहे अथवा ख़राबु ख़्यालात ईंदा आहिनि त उन्हनि खे झटि सावधान करिणो खपे। ॾिसो अगरि कंहिंखे त लेकिन ध्यान सां, तव्हां नंढा आहियो त वॾनि खे इशारो ॾियो, उन्हनि सां मिली न वञिणो खपे, उन्हनि खे सावधान करिणो खपे। तव्हां में माया जी प्रविष्टता जे कारण ई ख़राबु ख़्यालात ईंदा आहिनि। योग में वेही बाप जी यादि जे बदिले कोई बि देह जे तरफ़ ख़्यालात वेंदो आहे त सम्झणो खपे हीअ माया जो वार आहे, मां पाप थी करां। इन में त बुद्धि वॾी शुद्ध थियणी खपे। हंसी मज़ाक सां बि ॾाढो नुक़सानु थींदो आहे। हिन करे तव्हांजे मुख सां सदैव शुद्ध वचन निकिरणा खपनि, कुवचन न, हंसी मज़ाक आदि बि न। ईअं न कि असां त हंसी कई, उहा बि नुक़सानकारक थी वियो। हंसी बि अहिड़ी न करणी आहे जंहिंमें विकारनि जी वायु हुजे। ॾाढो ख़बरदार रहणो आहे। तव्हांखे मालूम आहे नांगा माण्हू आहिनि, उन्हनि जे ख़्याल विकारनि जी तरफ़ न वेंदा आहिनि, रहंदा बि अलॻि आहिनि, परंतु कर्मेंद्रियनि जी चलाइमानी सवाइ योग जे कॾहिं निकिरंदी न आहे। त उहे अहिड़ी दवायूं खाई छॾींदा आहिनि, है न। उन्हनि जी कर्मेंद्रियूं चलाइमानी न हूंदियूं आहिनि, सवाइ योग जे कॾहिं बि निकिरंदियूं। कर्मेंद्रियनि जी हुननि जी कर्मेंद्रियूं उहे त दवायूं या कंहिं वश थी करे कंदा हूंदा, लेकिन बाबा चवनि था कर्मेंद्रियनि जी चलाइमानी सवाइ योग जे कॾहिं बि निकिरी न सघंदी आहे। काम मां शत्रु आहे। ईअं आहे जो कंहिंखे बि ॾिसंदा योग में पूरा न हूंदो त चलाइमानी ज़रूरु थींदी, पंहिंजी परीक्षा वठणी हूंदी आहे। बाप जी यादि में ई रहो त इहा कोई बि प्रकार जी बीमारी न रहे। योग में रहण सां इअं न थींदो आहे। बाप जी यादि में ई रहो त इहा कोई बि प्रकार जी बीमारी न रहंदी। पोइ योग में रहण सां इअं न थींदो आहे, मतिलबु विकार आदि सभु ख़तमु थी वेंदियूं आहिनि। सत्युग में त कोई बि प्रकार जो गंद न हूंदो, हुते रावण जी चंचलता ई न त चलाइमानी हुजे, जो चलाइमानी हुजे हुते त योगी लाइफ रहंदी आहे। हिते बि अवस्था ॾाढी पकी खपे। योग बल सां इहे सभु बीमारियूं बंदि थी वेंदियूं। इन में ॾाढी महिनत खपे। राज्य वठणु कोई मासी जो घर थोरी आहे, पुरुषार्थ त करिणो आहे न। हीअं न कि बसि जो हूंदो भाग्य में सो मिलंदो, धारणा ई न कंदा गोया पाई पैसे जो पद पाइण लाइक़ु आहियो। सब्जेक्ट्स त ॾाढी हूंदियूं आहिनि न, कोई ड्राइविंग में, कोई खेल में, कोई ड्राइंग में, कोई खेल में मार्क्स वठी वठंदा आहिनि, उहो त कॉमन सब्जेक्ट आहे। वैसे ई हिते बि सब्जेक्ट्स आहिनि, कुझु न कुझु मिलंदो आहे। बाक़ी बादशाही न मिली सघंदी, उहो त सर्विस कंदा तॾहिं बादशाही मिलंदी। उन्हनि जे लाइ ॾाढी महिनत खपे। ॾाढनि जी बुद्धि में वेंदो ई न आहे, जीअं कि खाइण हजम ई न थींदो आहे, ऊच पद पाइण जी हिमत न आहे। इनखे बि बीमारी चईंदासीं। तव्हां कोई बि ॻाल्हि ॾिसंदे न ॾिसो, रूहानी बाप जी यादि में रहो, ॿियनि खे रास्तो ॿुधाइणो आहे, अंधनि जी लाठी ठहिणो आहे। तव्हां त रास्तो ॼाणंदा आहियो, रचयिता ऐं रचना जो ज्ञान, मुक्ति, जीवन मुक्ति तव्हांजी बुद्धि में फिरदी रहंदी आहे।
जो महारथी आहिनि ॿारनि जी अवस्था में बि राति ॾींहं जो फ़र्क़ु रहंदो आहे। काथे ॾाढो धनवान ठही वेंदा आहिनि, काथे बिल्कुलु ग़रीब। राजा जी पद में त फ़र्क़ु आहे न, बाक़ी हा हुते रावण न हुजण जे कारण दुख न रहंदो आहे। सतयुग में रावण न हूंदो आहे, इन करे दुख न हूंदो आहे। बाक़ी संपत्ति में त फ़र्क़ु आहे न, हुते रावण न हुजण जे कारण दुख न हूंदो आहे। बाक़ी संपत्ति में त फ़र्क़ु थी वियो न, संपत्ति सां सुख थींदो आहे। जेतिरो योग में रहंदा ओतिरो हेल्थ वॾी सुठी थींदी। महिनत करणी आहे। ॿारनि जी त चलन अहिड़ी रहंदी आहे जीअं अज्ञानी मनुष्यनि जी हूंदी आहे। उहो कंहिंजो कल्याण करे न सघनि। जॾहिं इम्तिहान थींदो आहे त मालूम पइजी वेंदो आहे कि केरु केतिरे मार्क्स सां पास थींदो। पोइ हुन समय हाय करणी पवंदी। बाप दादा ॿई केतिरो सम्झाईंदा रहंदा आहिनि। बाबा आया ई आहिनि कल्याण करणु, पंहिंजो बि कल्याण करिणो आहे, ॿियनि जो बि कल्याण करिणो आहे। बाप खे सॾु बि आहे, बाप खे सॾु बि कयो आहे कि अची करे असां पतितनि खे पावन ठाहिण जो रास्तो ॿुधायो असांखे। त बाप श्रीमत ॾींदा आहिनि, तव्हां पंहिंजी खे आत्मा सम्झी देह अभिमान छॾे मूंखे यादि करो। किथे सहज दवाई आहे। चओ असां सिर्फ़ु हिकु भॻवानु बाप खे मञंदा आहियूं। उहे चवंदा आहिनि कि मूंखे सॾु ई कंदा आहियो कि पावन ठाहियो, त मूंखे अचिणो पवंदो आहे। ब्रह्मा सां तव्हांखे कुझु बि मिलणो न आहे। उहो त दादा आहे न, बाबा बि न आहे। बाबा सां त वरसो मिलंदो आहे न, ब्रह्मा सां थोरी वरसो मिलंदो आहे, है न। बाबा सां वरसो मिलंदो आहे, ब्रह्मा सां न। निराकार बाबा इन्हनि द्वारा एडॉप्ट करे असां आत्माउनि खे पढ़ाईंदा आहिनि, इन्हनि खे बि पढ़ाईंदा आहिनि। ब्रह्मा सां त कुझु बि मिलणो न आहे, वरसो त बाप सां मिलंदो आहे। इन्हनि द्वारा ॾियण वारो हिकु आहे न, उन्हनि जी महिमा आहे। उहे ई सर्व जा सदगति दाता आहिनि। इहे त पूज्य खां पोइ पुजारी ठहींदा आहिनि। सतयुग में हुया, पोइ 84 जन्म भोगे, हाणे पतित ठहिया आहिनि, पोइ पूज्य पावन ठहनि था। हाणे बाप द्वारा ॿुधंदा आहियो न, कोई मनुष्य सां न ॿुधंदा आहियो। मनुष्यनि जो बि भक्ति मार्ग आहे। मनुष्यनि जो त आहे भक्ति मार्ग, ये रूहानी ज्ञान मार्ग आहे। ज्ञान सिर्फ़ु हिकु ज्ञान सागर वटि आहे। बाक़ी ये शास्त्र आदि सभु भक्ति जा आहिनि। शास्त्र आदि पढ़णु इहे सभु भक्ति मार्ग आहे। ज्ञान सागर त हिकु बाप ई आहे न। उहो ज्ञान नदियूं ज्ञान सागर सां निकितियूं आहिनि। बाक़ी असां ज्ञान नदियूं ज्ञान सागर सां निकितियूं आहिनि। बाक़ी उहा आहे पाणी जो सागर ऐं नदियूं। ॿारनि खे इहे सभु ॻाल्हियूं ध्यान में रखणी खपनि। अंतर्मुखी ठही बुद्धि हलाइणी खपे। पंहिंजे पाण खे सुधारण जे लाइ अंतर्मुखी थी पंहिंजी जांच करो। अगरि मुख सां कोई कुवचन निकिरे या कुदृष्टि वञे त पंहिंजे खे फटकारणो खपे। पंहिंजे पाण खे सुधारण लाइ अंतर्मुखी थी पंहिंजी जांच करो। अंतर्मुखी थी बुद्धि हलायो, पंहिंजी जांच करो। अगरि मुख सां कुवचन निकिरे या कुदृष्टि वञे त पंहिंजे खे फटकारणो खपे। असांजे मुख सां कुवचन छो निकिरे, असांजी कुदृष्टि छो वई, पंहिंजे खे चमाट बि मारणी खपे। घड़ी घड़ी सावधान करिणो खपे, तॾहिं उच्च पद पाए सघंदा। मुख सां कड़वो वचन न निकिरे। बाप खे त सभु प्रकार जी शिक्षायूं ॾियणी पवंदियूं आहिनि। कंहिंखे पागल चइणु इहे बि कुवचन आहे। कंहिंखे पागल चइणु इहे बि कुवचन आहे। मुख सां कुवचन न निकिरे। मनुष्य त ईअं ई चई ॾींदा आहिनि न, पागल आहे पागल आहे। लेकिन बाबा चवनि था कि असांजे मुख सां कॾहिं बि अहिड़ो शब्द न निकिरणो खपे। मनुष्य जो जंहिंजे लाइ बि जो ईंदो आहे उहो चईंदा रहंदा आहिनि। ॼाणंदा कुझु न आहिनि कि असां कंहिंजी महिमा ॻाईंदा आहियूं।
महिमा त करणी खपे हिकु पतित पावन बाप जी, ॿियो त कोई आहे न। ब्रह्मा विष्णु शंकर खे बि पतित पावन न चईंदासीं। इहे त कंहिंखे पावन ठाहे न सघंदा न। पतित खां पावन ठाहिण वारो त हिकु बाप ई आहे। पावन सृष्टि आहे ई नई दुनिया, उहो त हाणे आहे न। प्योरिटी आहे ई स्वर्ग में, पवित्रता जो सागर बि आहे। इहे त आहे ई रावण राज्य। ॿारनि खे हाणे आत्म अभिमानी ठहिण जी ॾाढी महिनत करणी आहे। मुख सां कोई बि पथर व कू वचन न निकिरणो खपे। ॾाढो प्यार सां हलाइणो आहे। कुदृष्टि कड़ो वॾो नुक़सानु करे ॾींदी आहे। ॾाढी महिनत करणी खपे। आत्म अभिमानी आहे अविनाशी अभिमान। देह त विनाशी आहे न। आत्मा खे कोई बि न ॼाणंदा आहिनि। आत्मा जो बि बाप त ज़रूरु कोई हूंदो। चईंदा बि आहिनि सभु भाव आहिनि, पोइ सभिनि में परमात्मा बाप विराजमान कीअं थी सघंदो आहे। सभी बाप कीअं थी सघंदा आहिनि, एतिरो बि अक़ल न आहे। सभिनि जो बाप त हिकु ई आहे। उन्हनि सां ई वरसो मिलंदो आहे। उन्हनि जो नाम शिव आहे। शिवरात्रि बि मल्हाईंदा आहिनि। रुद्र रात्रि व कृष्ण रात्रि न चईंदा आहिनि। मनुष्य त कुझु बि न सम्झंदा आहिनि। चईंदा आहिनि इहे सभु उन्हनि जा रूप आहिनि, उन्हनि जी लीला आहे। तव्हां हाणे सम्झंदा आहियो बेहद जे बाप सां बेहद जो वरसो मिलंदो आहे त हुन बाप जी श्रीमत ते हलणो खपे। बाप चईंदा आहिनि मूंखे यादि करो। लेबर्स खे बि शिक्षा ॾियणी खपे त हुननि जो बि कुझु कल्याण थी वञे, है न। जेका कमु करणु ईंदा आहिनि हेल्पर्स, या जो बि ॿाहिरि बि कमु कंदा आहिनि, बिल्डिंग बि ठाहींदियूं आहिनि, उन्हनि खे बि शिक्षा ॾियणी खपे त उन्हनि जो बि कुझु कल्याण थिए। बाबा चईंदा आहिनि परंतु ख़ुदि ई यादि न करे सघंदा त ॿियनि खे छा यादि दिलाईंदा। रावण हिकदमि पतित ठाहे ॾींदा आहिनि, पोइ बाप अची करे परिस्थान ठाहींदा आहिनि। वंडर आहे न, कोई जी बि बुद्धि में इहे ॻाल्हियूं न आहिनि। इहे लक्ष्मी नारायण केतिरा उच्च परिस्थानी सां पोइ केतिरो पतित ठही वेंदा आहिनि। इन करे ब्रह्मा जो ॾींहुं ब्रह्मा जी राति ॻाल्हि आहे। शिव जे मंदर में त ॾाढी सर्विस करे सघंदा आहियो। बाप चईंदा आहिनि तव्हां मूंखे यादि करो, दर दर भटकणु छॾो। इहो ज्ञान आहे ई शांती जो। बाप खे यादि करण सां त सतो प्रधान थी वेंदो। बसि इहे ई मंत्र ॾींदा रहो। कोई सां बि पैसा आदि न वठणा खपनि जेसि ताईं पको न थिए। चओ प्रतिज्ञा करो असां पवित्र रहंदासीं, तॾहिं असां तव्हांजे हथ जो खाई सघंदासीं। कुझु बि वठी तॾहिं असां तव्हांजे हथ जो खाई सघंदासीं, कुझु बि वठी सघंदासीं। भारत में मंदर त ॾाढा ढेर आहिनि। फॉरेनर्स आदि जो बि आया उन्हनि खे इहे संदेश तव्हां ॾेई सघंदा आहियो कि बाप खे यादि करो। त बाबा जी फॉरेनर्स खे ॾियो, लेबर्स खे ॾियो, शिव मंदर में वञो। कहिड़ी सारी सर्विस जे लाइ बाबा असांखे ॿुधाया अथई। अच्छा मीठी मीठी सिके लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, कॾहिं बि हंसी मज़ाक न करणी आहे जंहिंमें विकार जी वायु हुजे। कॾहिं बि अहिड़ी हंसी मज़ाक न करणी आहे जंहिंमें विकार जी वायु हुजे। पंहिंजे खे ॾाढो सावधान रखिणो आहे, मुख सां कू वचन न निकिरे। ॿियो आहे आत्म अभिमानी ठहिण जी ॾाढी प्रैक्टिस करणी आहे। सभिनि खे प्यार सां हलाइणो आहे। कुदृष्टि न रखणी आहे। कुदृष्टि वञे त पंहिंजे पाण खे सज़ा ॾियणी आहे। वरदाना निरंतर यादि ऐं सेवा जे बैलेंस सां बचपन जे नाज़ नखरे समाप्त करण वारा वानप्रस्थी ठहो।
नंढी नंढी ॻाल्हियुनि में संगम जे अमूल्य समय खे गवाइण बचपन जा नाज़ नखरा आहिनि। हाणे इहे नाज़ नखरा शोभदा न आहिनि। वानप्रस्थ में सिर्फ़ु हिकु ई कार्य रहिजी वेंदो आहे, बाप जी यादि ऐं सेवा। इन जे सवाइ ॿियो कोई बि यादि न अचे। उथो त बि यादि ऐं सेवा, सुम्हो त बि यादि ऐं सेवा। निरंतर इहे बैलेंस ठहियल रहे, त्रिकालदर्शी ठही करे बचपन जी ॻाल्हियूं व बचपन जे संस्कारनि खे जो समाप्ति समारोह मनायो, तॾहिं चईंदासीं वानप्रस्थी। त्रिकालदर्शी ठही करे बचपन जी ॻाल्हियूं व बचपन जे संस्कारनि जो समाप्ति समारोह मनायो, तॾहिं चईंदासीं वानप्रस्थी। स्लोगन आहे, सर्व प्राप्तियुनि सां संपन्न आत्मा जी निशानी आहे संतुष्टता। संतुष्ट रहो, संतुष्ट करो। सर्व प्राप्तियुनि सां संपन्न आत्मा जी निशानी आहे संतुष्टता। संतुष्ट रहो, संतुष्ट करो। अव्यक्त इशारो, एकांत प्रिय एकता एकाग्रता खे अपनायो। एकांत हिकु त स्थूल हूंदी आहे, ॿियो सूक्ष्म बि हूंदी आहे। एकांत जे आनंद जी अनुभवी ठही वञो त ॿाहिरि मुक्ता सुठी न लॻंदी। एकांत जे आनंद जे अनुभवी ठही वञो त ॿाहिरि मुक्ता सुठी न लॻंदी। अव्यक्त स्थिति खे वधाइण लाइ एकांत में रुचि रखणी आहे। अव्यक्त स्थिति खे वधाइण जे लाइ एकांत में रुचि रखणी आहे। एकता सां गॾु एकांत प्रिय ठहिणो। एकता सां गॾु एकांत प्रिय बि ठहिणो आहे। अव्यक्त स्थिति खे वधाइण लाइ एकांत में रुचि रखो। एकांत जे आनंद जे अनुभवी ठही वञो त ॿाहिरि मुक्ता सुठी न लॻंदी। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।